सिजावल ज़िले के वैक्सीनेटरनि पारां पंहिंजे जाइज़ मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब सिजावल अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त हिन खां पुछूं त हिन जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असांजे जेके दोस्त गावी जा 58 वैक्सीनेटर आहिनि उहे बहाल त कया विया आहिनि, लेकिन उन जी जेका सीनियरिटी आहे 2005 खां बहाल कई वञे। असांजा वैक्सीनेटर जेके जाइज़ मसला आहिनि उहे हल न कया पिया वञनि ऐं मुसलसल PD पारां जेके असांखे आथत ॾिनी वई हुई त असांजा हे सर्विस स्ट्रक्चर आहे ऐं 58 गावी वैक्सीनेटर आहिनि, NTS पास वैक्सीनेटर आहिनि, उहे उन्हनि जो अञा पघार इशू न थियो आहे, किथे उन्हनि जी ID जो मसइलो आहे। असां तक़रीबन त ये 2 साल खां वठी असीं हलूं पिया, असांजा का बि मसला सिंध गवर्नमेंट हल नथी करे। इन जे करे असीं सिंध गवर्नमेंट खे अपील था करियूं, असांजे बाला ऑफिसरनि खे अपील था करियूं, असांजा जेका टाइम स्केल अनाउंस आया या गावी वारा 58 गावी वारा आहिनि उनखे बहाल कयो वञे। असां वज़ीर आज़म, वज़ीर आला, वज़ीर तइलीम, वज़ीर हेल्थ खे असां गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे असांजा हल कया वञनि, जंहिंमें असांजो टाइम स्केल आहे, हेल्थ रिस्क अलाउंस आहे, असांजा गावी जा 58 वैक्सीनेटर आहिनि, प्लस असांजा जेके नवां NTS वैक्सीनेटर दोस्त आया आहिनि उन्हनि जे लाइ मोटर बाइक्स महिरबानी करे असांखे ॾिनी वञनि। वैक्सीनेटरनि जो चवणु आहे त असांजा जाइज़ मुतालबा हल न पिया थियनि। सिंध सरकार असांजा वाइदा बि कया आहिनि, अञा ताईं असांखे टाइम स्केल उनखां अलावा जेको रेगुलेशन वग़ैरह समेत मसइला हल न थी सघिया आहिनि। हुननि चयो त जेकॾहिं असांजा मुतालबा फ़ौरन हल कया वञनि, ॿी सूरत में असां एहतिजाज जो सिलसिलो जारी रखंदासीं। कैमरामैन शफ़ीक टीपू सां गॾु हनीफ़ मला, सिंध TV न्यूज़, सिजावल।